पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नओं दिरो में तकरीब के ख़िताब कर रहे हो। उन जो चवणु आहे त अवां असांखे 2018 में भी कामयाब कियो, अवां असांखे चूंडे क़ौमी असम्बली में भी मोकिलियो। पीपल्स पार्टी जमहूरियत ते यकीन रखे थी। पीपल्स पार्टी अवाम ते धाड़ो हणंदड़नि सां भी मुक़ाबलो कयो। असां सेलेक्टेड राज जी साज़िश के नाकाम कयो। हुननि जी कोशिश हुई त सेलेक्टेड राज हलंदो रहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी जमहूरियत ते यकीन रखे थी। पीपल्स पार्टी अवाम जे हक़नि ते धाड़ो हणंदड़नि सां ॼमी मुक़ाबलो कयो। हुन चयो त असां सेलेक्टेड राज जी साज़िश के नाकाम बणायो। हुननि जी कोशिश हुई त सेलेक्टेड राज हलंदो रहे। हिकु भेरो ॿीहर 1 यूनिट क़ाइमु करण जी साज़िश कई पई वञे। पीपी जमहूरियत ऐं NFC एवार्ड ते यकीन रखंदी आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त हुननि खे अंदाज़ो नाहे त इस्लामाबाद में कयल फ़ैसिलनि जो छा नुक़सान थी रहियो आहे। हुननि खे अंदाज़ो नाहे त संदन फ़ैसिलनि सां तारीख़ी महांगाई थी आहे। पीपल्स पार्टी जे जालनि दहशतगर्दी जो मुक़ाबलो कयो आहे। नाज़रीन, अवां खे अहम ख़बर खां अपडेट कयूं पिया। नओं दिरो में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तकरीब खे ख़िताब कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी जमहूरियत ते यकीन रखे थी। पीपल्स पार्टी अवाम जे हक़नि ते धाड़ो हणंदड़नि सां ॼमी मुक़ाबलो कयो। असां सेलेक्टेड राज जी साज़िश खे नाकाम बणायो। हुननि जी कोशिश हुई त सेलेक्टेड राज हलंदो रहे। हिकु भेरो ॿीहर 1 यूनिट क़ाइमु करण जी साज़िश कई पई वञे। पीपी जमहूरियत ऐं NFC एवार्ड ते यकीन रखंदी आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त हुननि खे अंदाज़ो नाहे त इस्लामाबाद में कयल फ़ैसिलनि जो छा नुक़सान थी रहियो आहे। हुननि खे अंदाज़ो नाहे त संदन फ़ैसिलनि सां तारीख़ी महांगाई थी आहे। पीपल्स पार्टी जे जालनि दहशतगर्दी जो मुक़ाबलो कयो आहे। नओं दिरो में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तकरीब के ख़िताब कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी जमहूरियत ते यकीन रखे थी। पीपल्स पार्टी अवाम जे हक़नि ते धाड़ो हणंदड़नि सां ॼमी मुक़ाबलो कयो। असां सेलेक्टेड राज जी साज़िश के नाकाम बणायो। हुननि जी कोशिश हुई त सेलेक्टेड राज हलंदो रहे।